तो मता को माण्हू चवे त हे मौलवी जेके गॾु थिया ये तासुब वारी ॻाल्हि पिया कनि क़ौम परस्ती जी ॻाल्हि पिया कनि इस्लाम में तासुब हराम आहे क़ौम परस्ती हराम आहे ये असांजे प्रोग्राम खां पोइ अहिड़े क़िस्म जा खट्टा टिट तव्हां ॿुधंदा हे तासुब जी ॻाल्हि आहे हिन जो मतिलबु इहा आहे त जेकॾहिं चोर घर में घिड़ी अचे ऐं असांखे अची चवे त दादा पाण मुस्लमान ॿार आहियूं पाण हाणे हिकिड़े मुल्क में रहूं था थपड़ हरायूं जॾहिं चयो था जंहिं माण्हू खे ज़न ज़र ज़मीन जी ग़ैरत न आहे उहो मुस्लमान ई न बेशक असांजी हीअ सिंध धरती असांजो नंग आहे असीं सिंधी आहियूं अल्लाह जो रसूल जॾहिं मके में हुआ तॾहिं मक्की सॾाऊं जॾहिं मदीने में आया त पाण सगोरनि मदनी सॾायो मक्की पई न मदनी पई हा न 73 साल ताईं पाकिस्तान में खाओ था सिंध जो हंगो सिंध में था 73 सालनि में तव्हां अञा सिंधी कोन थिया आहियो जे रसूल 10 सालनि में मदनी थी वेंदो त तव्हां 73 सालनि में तव्हांखे सिंधी थींदे परो थो खणे जेको सिंध में तव्हां जो सिंधी आहे जे सिंध न थी वणे त महिरबानी करे टपड़ खण उहो हंग जी ॿिए जाइ ते अयूब खान जे वक़्त खां वठी सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं हलियूं आहिनि वन यूनिट आहे सभु भाउर आहियूं सभु मुस्लमान आहियूं छोरो चिप क्रिकेट जो रहे ऑस्ट्रेलिया में छक्को है 500 एकड़ ज़मीन उनखे मिली आहे गोलांची में इंसान बंदर है छोरो हक जो कितना है फोन कर मोकल मलेशिया में फोन कर मोकल ज़मीन उनखे मिली आहे खोस्की में घणी है सिद्धांत खोस्की सिद्धांत गोलांची सिद्धांत बदी असीं माण्हू कोन आहियूं असीं इंसान कोन आहियूं असांखे ज़मीनूं ॿियनि खे ॾियो उहे वञी वञनि उहे वञी खाइनि पाण मुस्लमान भाउर आहियूं तंहिं करे ज़मीनूं आवाज़ाती कनि मुस्लमान भाउर आहियूं तंहिं करे रनो पोइ वॾायूं था कहिड़े आहियो था दिमाग़ ख़राबु थियो आहे अयूब खान जे ज़माने खां वठी सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं हलियूं वञी उल्टा गैस सिंध जो वञे पियो इस्लामाबाद बिजली सिंध जी वञे पई इस्लामाबाद पेट्रोल सिंध मां निकिरे वञे पियो इस्लामाबाद कोयलो सिंध मां निकिरे वञे पियो इस्लामाबाद हे इस्लामाबाद वारा जेके याजूज माजूज थी हींअर आया आहिनि कराची खे हीअ ठाहियो आहे हींअर हिकिड़ी चोर कमेटी ठही आहे जंहिंमें तव्हांजे सिंध जो बाबो साईं मुराद अली शाह साहब उहो बि भाङे भाईवाना जो हिननि ते देव वरनि वॾा फाइल ठाहे रखिया आहिनि ॾंडो ॾिनो अथऊं त कराची ॾियो था या फाइल खोलियूं वञी खणो असांखे गैस माफ़ करियो की आहे एनक्यूएन पीपल पार्टी ये कई करजी सिंध के विराइण पिया अलॻि सूबो था ठाहिनि कराची जे वफ़ा जे हवाले था कनि यादि रखो एजेंसियुनि वारा दोस्त दुश्मन पंहिंजा परावा सभु ॿुधो त सिंध जो विरांगो कतई बर्दाश्त कोन कबो कराची कतई कोन ॾिबी जेकॾहिं ॿुधो कराची में आहे छा खारो पाणी आहे समुंड जो हेठि छॾे खाओ कुमियूं खाओ बागूं खाओ कणिका सीरियूं चांवर
पढ़ो